हाला जे मसरूफ़ तरीन इलाक़े जतनाके ते वाक़े डॉक्टर नदीम मेमून जे घर में ॾींहुं ॾिठे जो धाड़ो। टे नामालूम जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी घर वारनि खे यरगमाल बणाए घर में बेल 20 तोला सोन 3 लाख रुपया रोक ऐं ॿियो सामान खणी फरार। ख़बर सां शेयर कयूं पिया हाला जे मसरूफ़ तरीन इलाक़े जतनाके ते वाक़े डॉक्टर नदीम मेमून जे घर में ॾींहुं ॾिठे जो धाड़ो। टे नामालूम जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी घर वारनि खे यरगमाल बणाए घर में बेल 20 तोला सोन 3 लाख रुपया रोक ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया। अली जाफ़री सोलंकी HRJDO न्यूज़ हैदराबाद। अलमारी में 20 तोला सोन जा पियल हुआ। 20 तोला सोन 20 तोला सोन जा ऐं 2.5 लाख कैश हुन में खाने में पियल हुई। ठीक है न। ऐं ॿियो हिते बि सामान ॿार जो सभु खणी विया आहिनि। घणा ॼणा हुया टोटल? टोटल 3 ॼणा हुआ। 3 ॼणा हुआ जेके माना जेको असांखे जेको हेठि कमरे में यरगमाल करे वेठा हुआ ऐं अधी अॻे डॉक्टरनि खे माना कमरे में हिकिड़े में माना यरगमाल करे कमरे में बंदि करे उन्हनि खे बदतमीज़ी कई अथनि, उन्हनि खे धका हया अथनि ऐं डॉक्टर माना खीसे में तक़रीबन 50,000 कैश पियल। ही कंहिंजो घर आहे? तव्हां छा आहियो? डॉक्टर नदीम जो आहे। डॉक्टर नदीम जो घर आहे ऐं डिस्पेंसर आहे हिते, पर रिश्ते में माना समझो तो डॉक्टर जो भाव पेश आया है आपके घर में। ये किसका घर है? ये अकमल जज साहब के हवाले से भी बातें सुनने में आ रही, तो ये क्या मामला है? ये अकमल जज के बहन का घर है। मैं इसका ऑनर हूँ। मेरा नाम है डॉक्टर नदीम मेमन। मैं और मेरी बेगम आए थे शहर से। मेरे अस्पताल के सामने एक सफेद गली स्लो हुई। स्लो हो गई 7 वाली गली मैंने आपको जो दिखाई थी उसमें खड़ी। मैं तो गाड़ी से उतरा, अपनी गाड़ी से बेगम के साथ बाइक से मैं बच्चों से पूछा भाई कोई मरीज? उसने बोला कोई मरीज नहीं। हम तो मियाँ भी ऊपर चले गए। 5-7 मिनट के बाद मेरे लड़कों ने मुझे फोन किया कि सर मरीज है, आप लीजिए आ जाओ। जिस तरीके से मैं आके मरीज देखता हूँ, आके मैंने मरीज के नीचे होता बंदा खड़ा था, सफेद कपड़े थे, मास्क लगा हुआ था, दाढ़ी थी उसको। उसने मुझे पिस्टल दिखाया कि FIA से आप हमारे साथ कर मसला क्या? चलो अंदर जब मैं गया तो उधर मेरे को दीवार की तरफ मुंह करके बैठाया। मेरे बंद उल्टे पड़े थे। मेरे जेब से सारी चीजें निकाल के मेरे पर्स से उन्होंने सारे पैसे निकाल के फिर पर्स टेबल पर फेंक दिया। क्या ले गए? घर में क्या पड़ा हुआ था? घर में सोना पड़ा था बच्चों का। कितना सोना पड़ा? 22 तोले से ज्यादा था। 2.5-3 लाख रुपए कैश पड़ी थी, वो लेके मेरे पर्स में तकरीबन 45-50 हजार रुपए वो ले गए। मेरे स्टोर के खाने में से पैसे ले गए। मेरे बच्चे बंदे थे उनके खानों से पैसे ले गए। मोबाइल सारी लेके गए। सही ते हेठ हॉस्पिटल आहे, डॉक्टर नदीम जी हॉस्पिटल। असां स्टोर में वेठा हुआसीं त 3 ॼणा आया। असां अंदर घिरी आया ज़ोरी। असांजे मथां पिस्टल रखी अथई ऐं असांखे अंदरि खणी विया लेबर रूम में, सफ़ा आख़िरी वारे रूम में। असांखे चयो त असां FI वारा आहियूं, FIA वारा आहियूं। पर असां सम्झो बाक़ी FI वारा हूंदा त असां पोइ नरमी बरती। पोइ हुननि छा कयो त पिस्टल रखी चयो जेको सामान तव्हांजे खीसे में कढो। असां पोइ कढियोसीं सामान, हुननि पाण वटि रखियो। चयो असां तव्हांखे फुल सामान तव्हांजो फुल ॾींदासीं, तव्हां टेंशन न वठो। असां हीअ रुगो चेकअप आहे, असां रुगो चेकिंग करे पोइ हलिया वेंदासीं। पोइ डॉक्टर खे घुरायो अथसि मथां। असांखे फ़ोन ज़ोरी पिस्टल सर ते रखी, मथे रखी। असांखे चयो त फ़ोन करियो डॉक्टर खे। असां फ़ोन कईसीं। पोइ डॉक्टर लही आयो आहे। असांखे हुननि चयो त डॉक्टर खे चइजो त पेशेंट आहिनि। पोइ असां चयो त डॉक्टर पेशेंट आहिनि तव्हां हेठि अचो। पोइ हेठि हलिया आहिनि। उहो हली डॉक्टर हेठि हलिया आया तक़रीबन 15 मिंटनि खां पोइ। 15 मिंट खां पोइ डॉक्टर जीअं आयो, डॉक्टर सां बदतमीज़ी कई। डॉक्टर खे धक आया थी ऐं डॉक्टर खे खणी वियो आहे मथे। हिते हेठि खणी आयो, हिते सोन पियल हो, सोन खणी वियो आहे ऐं पैसा कैश पियल हुआ, पैसा खणी वियो आहे।